थाने बुलाखान जे सफ़ाई वारे अमले कल थाने बुलाखान में अॻूणे टीम खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहरो कयो वियो आहे। अचो त सफ़ाई वारे अमले सां ॻाल्हि ॿोल कयूं त उनजो छा मसलो आहे। अॼु माना असां कमु कया, असां लेडीज़ खे गारियूं कढियूं, हाथापाई कई आहे, एॾी माना नाजाइज़ी कई आहे। इन टीम जेको पुराणो आहे कैलाश, हिन भाइटो अलाह केरु आहे, उन माना एॾी बदतमीज़ी कयासीं लेडीज़ खां। असां ख़िदमतदार हिते बुलाखान जा किनी को मई टीएम जे भाइटीअ ॻाल्हि कई आहे, छो कई, कहिड़ी ॻाल्हि में असीं किना आहियूं, ॿुधाए न असांखे। हिकिड़ी 13,000 असांजी पघार आहे, किराए जा घर आहिनि असांजा, ऐं असां सां कोई इंसाफ़ कोन्हे। हिते 2 टाइम जी ड्यूटी आहे, बारिश हुजे, कोरोना हुजे, को भी बीमारी हुजे, असीं कमु कयूं था। हमको बोलते गटर खोलो, हमारा कोई गटर खोलने का काम है? हमारे बच्चे जाते गटर खोलने, उनसे गाले से बात कर रहे हैं। वाणी इतने चंगे मुर्स बने पड़े क्या? बहनों को जो है दुपट्टे खींचते हैं, हाथापाई करते हैं, तो बहुत नाइंसाफ़ी की जा रही है हमारे से। बहुत अच्छा किया जाए हमारे साथ। कैमरामैन फवाद खास के लिए इम्तियाज़ मंगणार, सिंध टीवी न्यूज़ थाणो बुलाखान।